हिन ख़ूबसूरत छोकिरीअ सॼी दुनिया जे माण्हुनि खे परेशान करे छॾियो आहे। हिननि तस्वीरुनि खे ॾिसी अव्हां बि अंदाज़ो लॻायो त हिननि में कहिड़ी उहा शइ आहे जंहिं इंटरनेट वापेदारनि खे छिरकाए छॾियो आहे। जेकॾहिं अव्हां खे अंदाज़ो नाहे थियो त ॼाणे वठो त ही चेहरा हक़ीक़ी न आहिनि पर अनरियल टेक्नोलॉजी खे इस्तेमालु कंदे ठाहिया विया आहिनि। इहो टूल डिजिटल दुनिया लाइ इस्तेमालु थींदो आहे जंहिं में वर्चुअल माण्हुनि खे तयारु करे इस्तेमालु कयो वेंदो आहे। इन ई टेक्नोलॉजी जे ज़रिए तयारु कयल ऐना दुनिया जे केतिरनि ई माण्हुनि खे हैरान करे छॾियो आहे छो त ही बिल्कुलु हक़ीक़ी नज़र अचे थी। क्राफ्टोन खे हूअं त पबजी गेम लाइ ॼातो वेंदो आहे पर हाणे उन तरफ़ां हिकु मुख़्तलिफ़ शोबे में पेर रखण लाइ वर्चुअल छोकिरी खे तयारु कयो वियो आहे जंहिंखे एना जो नालो ॾिनो वियो आहे। कंपनी मूजिबि एना वेब3 इकोसिस्टम जे क़याम में मददगार साबित थींदी। कंपनी ॿुधायो त असांखे उमेद आहे त एना सॼी दुनिया जे नौजवाननि जो ध्यानु पाण ॾांहुं छिकाए मशहूरु थी वेंदी। अहिड़े क़िस्म जा डिजिटल किरदार अॻु बि म्यूज़िक वीडियोज़ खां वेंदे वीडियो गेम्स में नज़र अची चुका आहिनि पर क्राफ्टोन कंपनी टेक्नोलॉजी जे इन शोबे में क़दम रखी इम्कानी तौर ते पंहिंजी गेम्स जे किरदारनि खे वधीक बहितर बणाइणु चाहे थी। इन खां सवाइ केतिरा ई सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स पिणु मुख़्तलिफ़ सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स ते मक़बूल आहिनि जिन जा लखें फॉलोअर्स बणिजी चुका आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk